हिंगोर जाहिर एलिमेंट्री स्कूल बंगल खान चांग में जश्न आज़ादी जो शानदार तकरीब मुनक़द कई हुई, जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि मोअज़्ज़िज़ीन जे वॾी अंग शिरकत कई। तकरीब में शागिर्दनि शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ टैबलोस, मिली नग़मा ऐं तक़रीरी मुक़ाबलनि में हिस्सो वरितो, जंहिंमें शागिर्दनि मज़ाहिया ख़ाका पेश करे वेठड़नि खे खिलाए खेरो करे छॾियो। तकरीब में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में खैरपुर सहाफ़ी इतिहाद जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन चांग पारां नक़दी इनाम पिणु ॾिना। तकरीब खे खैरपुर सहाफ़ी इतिहाद जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन चांग, हेड मास्टर खैर मोहम्मद मंगणेचो, ताहिर हुसैन भंभरो, ग़ुलाम रसूल चांग, सहाफ़ी अॻवान शमन राजपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे, जेको असां ईद खां वधीक ख़ुशीअ जो ॾिहाड़ो करे मल्हायूं था। क़ाइद एज़म मोहम्मद अली जन्ना, अल्लामा इक़बाल, सर सैयद अहमद ख़ान तोड़ी अणगणिया असांजा हीरोज़, जिन मुल्क जी आज़ादी लाइ पाण पतोड़ियो, मुल्क खे आज़ादु करायो। असांजी पाक फ़ौज मुल्क जे दिफ़ा लाइ पाण मल्हायो आहे। भारत पारां मढ़ियल जंग में पाक फ़ौज भारत खे अहिड़ो त सबक़ सेखारियो जो हमेशह लाइ यादि रखियो वेंदो। असांजे स्कूली ॿारनि जो टैलेंट ॾिसी इहा पक थी आहे त हिन स्कूल जा ॿारड़ा अॻिते हली वॾी मंज़िल माणींदा। आख़िर में स्कूल में फॉरेस्ट ऑफिसर सां गॾु वण पोखे वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।